ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। शहदाद कोट जे ॻोठ किरड़ खान खोसो में 50 वरनि जो नबी बख्श खोसो दमाकी मलेरिया विघे फ़ौत थी वियो आहे। 97,000 पुल भरिसां ॻोठ किरड़ खान खोसो वासी 50 वरनि जो नबी बख्श खोसो दिमाग़ी मलेरिया विघे फ़ौत थी वियो आहे। कुबो सईद खान ऐं शहदाद कोट तालुकनि में फ़ौतियुनि जो अंग 37 थी वियो आहे। इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं पिया। शहदाद कोट जो ही ॻोठ आहे, ॻोठ किरड़ खान खोसो, जिते 50 वरनि जो नबी बख्श खोसो दिमाग़ी मलेरिया विघे फ़ौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां खे रुपया नाज़रीन शहदाद कोट मां, जिते 50 वरनि जो नबी बख्श खोसो दिमाग़ी मलेरिया विघे फ़ौत थी वियो आहे। 97,000 पुल भरिसां ॻोठ किरड़ खान खोसो वासी 50 वरनि जो नबी बख्श खोसो दिमाग़ी मलेरिया विघे फ़ौत थी वियो आहे। कुबो सईद खान ऐं शहदाद कोट तालुकनि में फ़ौतियुनि जो अंग वधी 37 थी वियो आहे। ख़बर अवां खे रुपया नाज़रीन शहदाद कोट मां, जिते 50 वरनि जो नबी बख्श खोसो दिमाग़ी मलेरिया विघे फ़ौत थी वियो आहे। अवां खे ॿुधायूं 50 वरनि जो नबी बख्श खोसो दिमाग़ी मलेरिया सबबु फ़ौत थियो। कुबो सईद खान ऐं शहदाद कोट तालुकनि में फ़ौतियुनि जो अंग वधी 37 थी वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। सदाम सोलंगी असां सां लाइन ते मौजूदु आहे। सदाम, इन बाबति अपडेट कजो। जी साइमा, ही अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे त कुबो सईद खान तालुके में पेश आयो आहे। कुबो सईद खान तालुके में मलेरिया ऐं गैस्ट्रो जी जेका वबा आहे उन ते हिन वक़्त ताईं को बि ज़ाब्तो न अची सघियो आहे। 97,000 पुल जे भरिसां ॻोठ किरड़ खान खोसो आहे, जिते ही 50 साला नबी बख्श खोसो दिमाग़ी मलेरिया विघी फ़ौत थी वियो आहे। कुबो सईद खान ऐं शहदाद कोट तालुकनि में फ़ौतियुनि जो जेको अंग आहे उहो मुसलसिल वधंदो वञी 37 थी वियो आहे। उन जे बावजूदु जेको आहे सिहत खातो इगोर निंड सुतल आहे। ज़िले इंतिज़ामिया पिणु गाइबु आहे। अच्छा सदाम, ॿुधाइजो त हिन वक़्त ज़िले में मजमूई तादाद केतिरी आहे गैस्ट्रो ऐं मलेरिया जे पेशेंट्स जी? ज़िले में मजमूई जेको तादाद आहे त 100 खां वधीक किरास थी वियो आहे। पर ही जेका 37 अंग आहे उहे तालुको शहदाद कोट ऐं कुबो सईद खान जी सूरत हाल में आहे। ऐं उते जेका त मलेरिया ऐं गैस्ट्रो जे करे। ठीकु आहे सदाम, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।